मां आया उर्वशी कारिया तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कच्छी चैनल। सदाईं ॾिसंदा रहो सिंधी कच्छी चैनल। असांजे चैनल में सिंधी प्रोग्राम ॾेखारिया वेंदा आहिनि त तव्हां सभिनी खे असां सां जुड़िणो हुजे। हेठि डिस्क्रिप्शन बॉक्स ते लिंक ॾिनल आहे ऐं व्हाट्सएप नंबर ॾिनल आहे, तव्हां हुनखे ऐड करे असां सां जुड़ी था सघो। इहो चैनल सिंधी कच्छी चैनल सिंधियुनि जे लाइ आहे त सभई भाउ भेनरूं सिंधी कच्छी चैनल ते जुड़ण सां असां सां जुड़ंदा त असांखे तमामु ख़ुशी थींदी। अचो त ॾिसी रहिया आहियूं सिंधी कच्छी चैनल। धन्यवाद। एसके टीवी चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। जय झूलेलाल। हिन वक़्तु असां सात बहू टेम्पल उदयपुर में आयल आहियूं। अॼु जी तारीख़ आहे 25/5/2024। हिकु टीवी सीरियल साजा सिंदूर जी शूटिंग लाइ हिते सभु कलाकार मौजूदु थी चुका आहिनि। हाणे असांजी शूटिंग शुरू थियण वारी आहे। टीवी सीरियल साजा सिंदूर जी शूटिंग जी तयारियूं हली रहियूं आहिनि। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो हो कि हिन वक़्तु उदयपुर जे अंदरि सिंधू सांझ जो टीवी सीरियल जे नाले सां हिकु धारावाहिक जो शूटिंग हली रही आहे। हिन वक़्तु असां सास बहू टेम्पल ते मौजूदु आहियूं ऐं सुबुह खां 5 वॻे खां वठी शूटिंग शुरू थी वई आहे। लेकिन हाणे लंच टाइम थियो आहे, सॼो क्राउड लंच ते आहे, असां बि लंच करे आया आहियूं, सभु कलाकार लंच करे रहिया आहिनि। हिन जे अंदरि मां तव्हांखे हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां कि हिन में मुख्य धारा में जेको आहे उहो बालिका वधू जी हीरोइन बि आहे ऐं राजस्थान फिल्म जी मशहूरु कलाकार नीलू भी अभिनय करे रही है। गॾु गॾु असांजे साथी चित्रोका आयल आहिनि जंहिंखे अमिताभ बच्चन जे नाले सां हिते सॼा सेल्फी था वठिसि पिया ऐं अमिताभ बच्चन जे नाले सां मशहूरु आहे। आवाज़ जी सेम कढंदा आहिनि। वरी मां तव्हांखे हिकिड़ो वरी वापसि रूबरू कराई। वीरप्पन साहब लग रहे हैं हमारे क्राउड के अंदर। अभी पूरा क्राउड में आपको बता रहा हूँ, आज सारा दिन ये शूटिंग चलेगी। तो ये थे हमारे संवाददाता श्री कमल वर्दानी साहब उदयपुर से एक फिल्म की शूटिंग के दरमियान कलाकारों के साथ। ये रास्ते ना खत्म हो, दिल में यही अरमान है, इंसान है हम इस बात की, ये रास्ते पहचान है। ये रास्ते ना खत्म हो, दिल में यही अरमान है, इंसान है हम इस बात की, ये रास्ते पहचान है। देखो हमें हम चल पड़े किस जुनू किस शान से, जन्नत नुमा कश्मीर से आसाम के बागान से, दिल्ली का लहड़पन लिए यूपी के खलिहान से, महाराष्ट्र से गुजरात से कर्नाटक से राजस्थान से, तब हिंदुस्तान मिले हिंदुस्तान से। जय हो विजय हो राम हो प्रभाव हो ज्ञान हो नवीन हो, देश हो विदेश हो जय के हो। जब हिंदुस्तान मिले हिंदुस्तान से, जय हो विजय हो। जब हिंदुस्तान मिले हिंदुस्तान से। जेके टायर, देश का टायर। मानवारा बस कही था, मानवारा दादा शंभू दादा सभी पदाधिकारी असांजो भाउ जे पूरे दुनिया में क्रिकेट में नालो कमायो आहे। भली आहिनि यूपी जा पर रमन इंदौर में था, त असांजे इंदौर जा थी विया। मुंहिंजी जन्म भूमि जरूर गोरखपुर आहे, बट कर्म भूमि मुंहिंजी इंदौर आहे, तो कर्म भूमि के काफ़ी ऊपर है। मां हिननि जे घर बि वियो आहियां गोरखपुर में ऐं मां सभिनि भाउरनि खां मिली आहियो, फैमिली खां बि मिली आयो आहियां। ओरिजिनल ईटन वारा। तव्हां शुद्ध सिंधी था चओ, सम्झ में बि न अचे माण्हुनि खे सिरिन वारा। भैया हाणे नई जनरेशन अची वई आहे त ॾाढो शंभू दादा खे मां थोराइतो आहियां। मानवारा शंभू दादा इंदौर में इहो कार्यक्रम तव्हां रखियो आहे। मां इंदौर जी तरफ़ां तव्हांखे स्वागत थो कयां पियो। किशोर भाई जी पंहिंजी मन जी ॻाल्हियूं आहिनि
ऐं 13 साल कॾहिं समाज में उन्हनि चयो मां 13 साल न 26 साल हाणे समाज खां परे रहियो माण्हू ऐं हुनखे मौक़ो मिलियो त उते घटि टाइम मिलियो अथसि हुन स्वागत भाषण में एतिरो चयो आहे अगरि हुननि खे लेक्चर ॾियण लाइ चऊं हा भाषण ॾियण लाइ चऊं हा त सिंधियत किथे पहुचाए छॾे हा त इहा ॻाल्हि तव्हांजे मन जी जेकी पीड़ा असां सम्झूं था पिया ऐं हिन पीड़ा खे असां वेही करे कीअं करे सघंदा आहियूं ठीकु समाज बि चिंतन कंदी ऐं असां बि चिंतन कंदासीं कि कीअं अॻियां वधूं पर जंहिं साहित्यकारनि जो सम्मान थो थिए मां उन्हनि खे वाधाई थो ॾियां कि उन्हनि पंहिंजे फील्ड में पंहिंजे क्षेत्र में जेतिरो कमु कयो अथऊं ऐं उहो वाधाई ॾियनि ऐं ख़ासि करके आयोजन लाइ बि इहो तव्हां उन्हनि जो सम्मान रखियो आहे इहा बि वॾी ॻाल्हि आहे छो की समाज में अलॻि अलॻि क्षेत्र में कमु करनि था पिया इहा ॻाल्हि सही आहे साहित्य ऐं भाषा में ॾाढो कमु हले थो पियो पर उहो सिर्फ़ु लिमिट आहे जीअं तव्हां चयो किताब त चङा छपी आहिनि मां बि वेंदो आहियां NCPL में त कमरा भरियल पिया आहिनि हुते ऐं उहे हेठि वञनि ऐं जॾहिं मां हुननि ॻाल्हाईंदो आहियां चई पढ़ण वारा ॿार ई कोन्हनि हाणे ग़लती सरकार जी बि कोन्हे सरकार त तयारु आहे चाहे प्रदेश जी सरकार हुजे या केंद्र जी सरकार हुजे सरकार तयारु आहे संस्थाऊं तयारु आहिनि पर असांजा ॿार पढ़नि न आहे उहा त उन्हनि लाइ असां सभिनि खे कोशिशि करणी खपे सिंधी ॿोली वधाइण लाइ हाणे असांजा दादा चवंदा हुआ हिननि जा दादा बि असांखे चवंदा हुआ प्रोग्राम छुटी करण में सिंधी ॻाल्हाए पर असांखे मौक़ो आयो त असां लोकसभा में सिंधी ॻाल्हाईसीं ऐं उते सॼो हिंदुस्तान हो ऐं जॾहिं मां सिंधी में शपथ वरिती पुठियां माण्हू पाण ई चयो जय झूलेलाल लोकल माण्हू में जय झूलेलाल कयो त इहो जिते मौक़ो मिले कोशिशि कजे ऐं असां कंदासीं सिंधियत खे अॻियां वधाइण लाइ भाषा ऐं ख़ासि करके कल्चर जी जेकी तव्हां ॻाल्हि कई इहा ॻाल्हि मुंहिंजे कल्चर मिनिस्टर खां थी पोइ दफ़े कि असां NCPL जो तरफ़ां साहित्य त छपायूं था कयूं था प्रोग्राम भाषा जे लाइ कल्चर लाइ कुझु आहे त हुननि हिकु प्रपोजल वरितो ऐं जॾहिं मां मुंबई वियो हुउमि मुंबई में मां जेके सिंधी समाज जे मोहतबर हुया उन्हनि जी मीटिंग हुई उन्हनि मां इहो चयो कि कल्चर में असां छा था चाहियूं उहो तव्हां ठाहे ॾियो त कल्चर मिनिस्टर चयो आहे कि असां सिंधी समाज जे कल्चर लाइ तव्हांखे फंड ॾींदासीं मां वरी हिते बि चवां थो असां कल्चर में छा था चाहियूं सरकार खां उहो ज़रूरु ॿुधाइजो त असां सेंट्रल गवर्नमेंट खां कल्चर जे वाधारे लाइ ज़रूरु फंड मिलंदो असां भाषा ऐं कल्चर ॿई वधाइण लाइ कमु कंदासीं ऐं मूंखे लॻे थो इहो ई अॼु जो एम आहे ऐं मां वरी जंहिंजो सम्मान आहे उनजो स्वागत थो कयां धन्यवाद जय झूलेलाल संगीत वाला